नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो तूं सपड़ ऐं सेकिड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, यकीनन तव्हां हिन वक़्तु घरनि में मौजूदु हूंदा, रोज़े जी हालत में तव्हां हूंदा ऐं तव्हां टेलीविज़न स्क्रीन ऑन करे वेठा हूंदा। महरान टेलीविज़न ते हिन वक़्तु नशर थी रहियो आहे अज़मत रमज़ान ऐं आउं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में रोज़ जी बुनियाद ते असां हीअ ट्रांसमिशन खणी ईंदा आहियूं, जेका ट्रांसमिशन माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन आहे। नाज़रीन, अव्हां जे लाइ हीअ ट्रांसमिशन नशर कई वेंदी आहे। हिन वक़्तु ट्रांसमिशन लाइव हली रही हूंदी आहे। 4 बजे खां वठी 6 बजे ताईं ट्रांसमिशन जो मख़सूस टाइम हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जूं अनेक सिफ़ात आहिनि, उन सिफ़ात मां रब पाक जी हिकु सिफ़ात करम करणु आहे, रहम करणु आहे, इंसान जे ऐबनि ते चादर विझणु आहे। या रब पाक जी सिफ़ात आहे त जॾहिं इंसान रब खां घुरे थो, रब जे अॻियां अचे थो ऐं उनजा दुनिया जा सभु दरवाज़ा जेकॾहिं बंदि आहिनि ऐं हू पंहिंजे परवरदिगार सां मुखातिबु आहे, उनजे अॻियां रोए थो, गिड़गिड़ाए थो, रब पाक खां बख़्शिश तलब करे थो त परवरदिगार बख़्श कंदो आहे ऐं दुनिया ऐं आख़िरत जूं आसानियूं उन इंसान जे लाइ रब पाक उन इंसान खे ॾींदो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान बारी ताला आहे त अल्लाह तबारक व ताला ख़ुदि फ़रमाए थो त ए मुंहिंजा बानहो, तव्हां गुनाह कयो था रोज़ जी बुनियाद ते, पर माह रमज़ान जो जेको ही महीनो तव्हांखे मिले थो, रहमतुनि जो महीनो, बख़्शिश जो महीनो, त उन में तव्हां मूंखां घुरो था त आउं अव्हांखे अणगणियो ॾियां थियो। फ़क़ति तव्हां घुरो ऐं दिलि सां घुरो। सो रब पाक जो अनेक नेमतूं आहिनि ऐं कुझु सिफ़ात इंसान में बि हूंदियूं आहिनि। करम करणु, रहम करणु, सुठो ॻाल्हाइणु, तबियत में सादगी इख़्तियार करणु, ॿिए सां रहम सां ॻाल्हाइणु, ॿिए जी केयर करणु, ॿिए जो ख़्यालु करणु, त इहे रब जूं सिफ़ात इंसान में बि मुंतक़िल थींदियूं आहिनि। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में दीन इस्लाम जी रोशनी में ॻाल्हि ॿोल रखी वेंदी। आलमाए दीन असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, उन्हनि सां गुफ़्तगू असां कंदासीं। अॼु जी ट्रांसमिशन में अज़मत रमज़ान में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ब्रुक पॉन्ड सुप्रीम डस्ट जी। हमेशह खां नाज़रीन नालो आहे हिकु एतमाद जो, हमेशह खां नालो आहे हिकु भरोसे जो। BBS के पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो। नाज़रीन, भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। नेल्सन पैंट्स जी रंग ज़िंदगी जो ऐं ज़िंदगी जा तमामु रंग यकीनन ख़ूबसूरत थींदा आहिनि। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। नेशनल पैंट जी ख़ुसूसियत हीअ आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पैंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो। नाज़रीन, भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टैंक बणाइण वारनि जी, ऐं टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। टैंक में विटामिन C आहे, विटामिन D आहे ऐं ज़िंक सां टैंक जी ड्रिंक भरपूर आहे। एनर्जेटिक रमज़ान चयो वञे थो, एनर्जेटिक ड्रिंक टैंक जी चयो वञे थो। नाज़रीन, उनखां अलावा भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे कोइस जी हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। ऐं अज़मत रमज़ान में भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जी मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल पीओ, ज़िंदगी जियो। नाज़रीन, फॉर्मी जी स्पॉन्सरशिप भरपूर मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। ऐं फॉर्मी वारा चवंदा आहिनि एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। टपाल मेज़बान जी सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। ऐं हिन तरफ़ साॼे हथ ते असां सां मौजूदु हूंदा आहिनि असांजा भाउ असलम। असलम, तव्हांखे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो? माशाल्लाह जी। असलम, हा अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं असलम पूरो असांजो हीअ जो किचन आहे, जेको ख़ूबसूरत सेटअप आहे, इहो असलम ईंदा आहिनि। ऐं जॾहिं अची वेहंदी आहियां त मां ॾिसंदी आहियां असलम ॾाढा एनर्जेटिक हूंदा आहिनि, हर शइ खे प्रॉपर तरीक़े सां सेट करे रखंदा आहिनि। ऐं असलम जी मुख़्तसिर चवंदा आहिनि न, कुझु कमु मुख़्तसिर कुझु माण्हुनि जे मथां हूंदा आहिनि। असलम चांहि तयारु कंदा आहिनि, टपाल मेज़बान, ऐं डिफरेंट फ्लेवर्स आहिनि टैंक जा, पाण तयारु कंदा आहिनि। उनखां अलावा नाज़रीन, हिन तरफ़ असां वटि आयल मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि। मुंहिंजे अॻियां तशरीफ़ फरमा आहिनि माशाल्लाह सां आलम दीन अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब, जंहिंजी गुफ़्तगू सां असांजी जेका महफ़िल आहे या ख़ूबसूरत बणिजंदी आहे, अव्हां ताईं ख़ूबसूरत दीन इस्लाम जी रोशनी में ॻाल्हियूं पहुचंदियूं आहिनि। अव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। अल्लामा साहब अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। हुननि खां अलावा नाज़रीन, असां वटि तशरीफ़ फरमा आहिनि साइमा कुलसूम बबर साहिबा, जिन जो सफ़र ठारू
शाह खां शुरू थिए थो। सिंध जी उहा न्याणी जेका परॾेह मां बि शान सां पढ़ी ऐं पोइ पंहिंजे सिंध में ई ख़िदमतूं सरअंजाम पाण ॾेई रहियूं आहिनि। पाण मलाएशिया जो सफ़र तइ करे पोइ टर्की जो सफ़र तइ करे हिन वक़्तु सिंध जी सरज़मीन ते माशाअल्लाह सां असिस्टेंट प्रोफेसर जी हैसियत सां एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियूं आहिनि ऐं सॉइल साइंस ज़राअत जी शोबे सां संदन वाबस्तगी आहे। अव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। उन खां अलावा जी मैडम खोड़ सारियूं ॻाल्हियूं अॼु अव्हां सां थींदियूं हिन प्रोग्राम में ट्रांसमिशन में। ऐं उन खां अलावा असां वटि सुमैरा नूर मौजूदु आहिनि। सुमैरा नूर इन्वायरमेंटल साइंस जो पाण स्टूडेंट आहिनि जेके पढ़ी रहियूं आहिनि एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में। ऐं सुमैरा खे बि आउं दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम सुमैरा। उन खां अलावा नज़ीन असां वटि तशरीफ़ फरमा आहिनि ज़ैद अहमद। ज़ैद खे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। ज़ैद जो ख़ूबसूरत आवाज़ु आहे। नाज़ ख़्वाह आहिनि ऐं हिन ट्रांसमिशन में माशाअल्लाह सां अॼु ॿियो दफ़ो उन्हनि खे मौक़ो मिलियो आहे। सो उन्हनि जो ख़ूबसूरत आवाज़ु अव्हां ताईं असां पहुचाईंदासीं। ज़ैद मूं चाहियो पिए त शुरूआति में असां बिस्मिल्लाह करियूं, तव्हां खां असां हमद शरीफ़ ॿुधूं। जी बिस्मिल्लाह कयो तव्हां। अल्लाहु 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 हिते तू ही तू हुते तू ही तू जाथे काथे ॾिठम उते तू ही तू हिते तू ही तू हुते तू ही तू जाथे काथे ॾिठुम उते तू ही तू तू हाज़िर नाज़िर हर जा तुंहिंजी जाॾे काॾे वहवा गुल गुल में तू पन पन में तू ऐं हुजी तो ख़ुदा धड़कन में तू गुल गुल में तू पन पन में तू ऐं हुजी तो ख़ुदा धड़कन में तू तुंहिंजे ताबे ख़ल्क़त हर का तुंहिंजी जाॾे काॾे वहवा तुंहिंजे ताबे ख़ल्क़त हर का तुंहिंजी जाॾे काॾे वहवा हर दर्द में तू हर ईद में तू हर सोच में तू हर दीद में तू हर दर्द में तू हर ईद में तू हर सोच में तू हर दीद में तू जग जग में तू दग दग में तू रग रग में तू अग अग में तू जग जग में तू दग दग में तू रग रग में तू अग अग में तू तुंहिंजा अणखुट आहिनि जलवा तुंहिंजी जाॾे काॾे वहवा गुल गुल में तू पन पन में तू ऐं हुजी तो ख़ुदा धड़कन में तू तुंहिंजे ताबे ख़ल्क़त हर का तुंहिंजी जाॾे काॾे वहवा तुंहिंजे ताबे ख़ल्क़त हर का तुंहिंजी जाॾे काॾे वहवा तू रफ़ीक शफ़ीक जो अंदाता तुंहिंजा सब सां बानप जानाता तू रफ़ीक शफ़ीक जो अंदाता तुंहिंजा सब सां बानप जानाता आहीं खल ऐं मास खां वेझो तू तन मन जी प्यास खां वेझो तू
आहीं खल ऐं मास खां वेझो तूं तन मन जी प्यास खां वेझो तूं साईं सभ जो मौला तुंहिंजी जाॾे काॾे वहवा गुल गुल में तूं पन पन में तूं ऐं हुजी थो ख़ुदा धड़कन में तूं तुंहिंजे ताबे ख़ल्क़त हर का तुंहिंजी जाॾे काॾे वहवा। ऐं वधीक असां पंहिंजी ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां क़दम वधायूं था। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु मौजूदु आहिनि। अल्लामा साहिबु, कल्ह जो जेको डिस्कशन आहे उनखे थोरो अॼु बि मां कंटिन्यू करणु चाहींदसि त उहे इंसान जेके हीणा आहिनि, जेके कमज़ोर आहिनि, जिन जी टफ जॉब आहे, मज़दूरी आहे, जेके रोज़े खे कंटिन्यू नथा करे सघनि, त इस्लाम जी रिआयत इन बाबति छा आहे? जी बिस्मिल्लाह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद, क़ुरान मजीद रोज़े खे फ़र्ज़ करार ॾिनो आहे ऐं रोज़े जी फ़र्ज़ियत क़तई आहे, यानी कंहिं क़िस्म जो उन में शुबो कोन्हे, कंहिं क़िस्म जो उन में इबहाम कोन्हे। एतिरी वज़ाहत आहे जो बिल्कुलु उन जा अल्फाज़ वाज़े आहिनि। उन में को बि इंसान, को बि माण्हू, को बि आलिम, को बि मुजतहिद, को बि फ़क़ीह, उन में का बि अमेंडमेंट या का तब्दीली या नरमी या सख़्ती नथो करे सघे। जेतिरी क़दुरु नरमी जी ॻाल्हि आहे त नरमी अल्लाह रब्बुल आलमीन पाण इन में इरशाद फ़रमाई आहे। इन रोज़े जी आयत सगोरी में अल्लाह तबारक व तआला इरशाद फ़रमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। पूरी आयत करीमा जेका रिआयत ॾिनी वई आहे उहा सिर्फ़ु उन जूं 3 सूरतूं आहिनि। हिकु त अहिड़ो बीमार शख़्स जंहिंखे मुस्तनद तबीब, हकीम ऐं डॉक्टर इहो तजवीज़ ॾिनी हुजे त तव्हां अगरि रोज़ा रखंदो तव्हांजे मर्ज़ में इज़ाफ़ो थींदो या तव्हां उनखे बर्दाश्त न करे सघंदो, त पोइ उहो मरीज़ रोज़ा सिर्फ़ु छॾींदो न, बल्कि उनखे रिआयत उनखे मुअख़र करण जी आहे, उन में ताख़ीर कंदो। यानी माहे सियाम में न रखंदो, माहे सियाम में गर्मी जा ॾींहं आहिनि, वॾा ॾींहं आहिनि, वरी जॾहिं सियारो ईंदो, ॾींहं नंढा थी वेंदा, उनखे क़ज़ा करणी पवंदी, उहो उन्हनि ॾींहंनि में क़ज़ा कंदो। अगरि उन जी तबीयत ऐं उन जी सिहत इन जी इजाज़त कोन थी ॾिए ऐं का बि उमेदु कोन्हे त इहो माण्हू वरी सिहतयाब थींदो या न थींदो, लिहाज़ा अहिड़ो माण्हू जेको आहे उनखे रिआयत मिली वेंदी, उहो भले रोज़ा न रखे, पर रोज़ा न रखण जे एवज़ में उनखे फ़िदियो ॾियणो पवंदो। यानी हिकिड़ो सदक़तुल फ़ितर हिकिड़े ॾींहं जे बराबरि, हर ॾींहं जो यानी 30 ॾींहंनि जो सदक़तुल फ़ितर अदा करे कंहिं ग़रीब मिसकीन खे उहो ॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन उन जे एवज़ में उन्हनि खे रोज़नि जो सवाबु अता फ़रमाईंदो, इस्तिताअत वारो। बाक़ी अगरि अहिड़ो मज़दूर आहे जेको महिनत कश नौजवान मज़दूरी करे थो, महिनत करे थो, एतिरी सिर्फ़ु नरमी ऐं गुंजाइश फ़ुक़हाए किराम रखी आहे त रोज़ो उनखे बि रखिणो आहे, लेकिन सिर्फ़ु गुंजाइश एतिरी आहे त रोज़ो रखण खां पोइ अगरि उन जी तबियत ख़राबु थी वञे, एतिरी तबियत ख़राबु थी वञे जो वस खां ॿाहिरि हुजे, बर्दाश्त खां ॿाहिरि हुजे, उन जे लाइ इजाज़त आहे त उहो रोज़ो टोड़े ऐं वरी रोज़ो टोड़ण खां पोइ वरी जॾहिं ॿिया ॾींहं अचनि, नंढा ॾींहं अचनि, त उन्हनि ॾींहंनि में उहो उन जी क़ज़ा कंदो, उन जे मथां कफ़ारो कोन थींदो, सिर्फ़ु उन जी क़ज़ा उन जे मथां लाज़िम थींदी। अल्लामा साहिबु, ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हांजो बयानु ऐं वधीक कंटिन्यू रखंदासीं। अव्हां जी इजाज़त सां मां अॻियां वधंदसि ब्रेक जी तरफ़। अज़मत रमज़ान में वक़्तु साही जो थी वियो आहे। ज़ैद, आई एम मच थैंकफुल टू यू, तव्हां आयो ऐं माशाअल्लाह सां ख़ूबसूरत शुरूआत थी असांजी ट्रांसमिशन जी। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो।
टैंक बनाने वारनि जो भरपूर सहकार मौजूद है। टैंक बढ़ाए बैत मुस्तक़बिल रोज़ाना भरपूर अज़मत रमज़ान सां सहकार मौजूद है। कोइस जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूद है। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया नाज़रीन स्पॉन्सरशिप भरपूर मौजूद है। वाइटल जी वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जी स्पॉन्सरशिप मौजूद है अज़मत रमज़ान सां एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ऐं स्पॉन्सरशिप मौजूद है अज़मत रमज़ान सां टपाल मेज़बान जी सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो BBS हमेशह खां आला मयार जी चाहे आहे। नाज़रीन नेल्सन पैंट्स जी असां सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे रंग ज़िंदगीअ जो ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। टैंक बणाइण वारनि जी टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना तो इसकी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां ऐं अज़मत रमज़ान में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जी मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी टपाल मेज़बान जो भरपूर सहकार सां मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान ऐं हिन तरफ़ असां वटि महिमान तशरीफ़ फरमा आहिनि। महिमान ख़ासि असां वटि मौजूदु आहिनि डॉक्टर साइमा कुलसूम बबर साहिबा ऐं मैडम साहिबा सां अॼु रमज़ान जे बाबति कचहरी थींदी। मैडम माह रमज़ान हूअं त स्केजुअल पंहिंजो ॾाढो टफ हलंदो आहे माह रमज़ान कीअं स्पेशल हूंदो आहे अव्हां जे लाइ? थैंक यू सो मच ताहिरा। असल में अलाह साईं जेको हिकिड़ो कार वहिंवार रखियो आहे उन्हनि ॾींहंनि जो ऐं ख़ासि ॾींहंनि जो ख़ासि करे त मां हींअर थोरो रोज़े जे पस मंज़र में तारीख़ी पस मंज़र में थोरो ॻाल्हाइणु चाहींदमि त जीअं लफ़्ज़ सोम आहे रोज़े खे अलाह साईं जेको आहे सो कढियो ऐं शुरूअ में मुसलमाननि जे लाइ रोज़ा फ़र्ज़ बि न कया विया। पहिरीं हिजरीअ में जॾहिं मुसलमाननि हिजरत कई मके खां मदीने जी तरफ़ त उन्हनि में हिकिड़ा ख़ासि आयाम बीस जा रोज़ा जेके आहिनि से नबी साईं असांखे चयो त 13, 14, 15 जा रोज़ा हर महीने त जीअं मुसलमाननि खे थोरो आदी कयो वञे हैबिचुअल कयो वञे इन सख़्तीअ जी तरफ़ त हीअ रोज़ा रखे सघनि। छो त असां खां अॻु में जीअं आलिम साहिब बि फ़रमायो त सूरह बकरा में अलाह साईं जो इरशाद पाक आहे त रोज़ा तव्हां ते फ़र्ज़ कया विया जीअं तव्हां खां अॻु जी उम्मतुनि ते कया विया। त जीअं यहूदी ख़ासि करे रखंदा हुया आशूरा जो रोज़ो ऐं आशूरा जो रोज़ो इन करे रखंदा हुया त उन्हनि खे फ़िरौनियत खां आज़ादी मिली हुई उन ॾींहं ते त हू शुक्राने जे तौर ते आशूरा जो रोज़ो रखंदा हुया। त जीअं मुसलमाननि हिजरत कई त पहिरीं हिजरीअ में नबी साईं चयो त आयाम बीस जा रोज़ा रखो ताकी तव्हांखे थोरो हैबिचुअल कयो वञे इन्हनि सख़्तियुनि जी तरफ़। असल में रोज़े जी अहमियत बि त ईअं ई थी थिए न त छो त अलाह साईं उनखे असांखे जेके 5 पिलर्स आहिनि उन मां हिकु पिलर रोज़ो आहे। तव्हांखे माना रोज़े जी अहमियत चवंदासीं इन में लॻायो त वञे त जंहिं टियों रुकुन जेको अलाह साईं आहे रोज़े खे करार ॾिनो त सिर्फ़ु इन जो इहो मक़सदु न आहे त बुख उञ ऐं असल में इहो ई मक़सदु आहे त तव्हां मुतक़ी ऐं परहेज़गार थियो तव्हां में सहप अचे। रोज़े जो जेको असुलु किरदारु आहे सहप वारो किरदारु आहे। त पोइ ॿीं हिजरीअ में जॾहिं रोज़ा फ़र्ज़ कया विया त उन खां पोइ आयत जेका नाज़िल थी उहा इहा थी त तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया ऐं उन खां पोइ तव्हां मुसाफ़िर बि हुजो तॾहिं बि तव्हां क़ज़ा माना तादाद पूरी कयो पंहिंजी। त असांजो जेको सहप वारो अंसर आहे असां पाण ॾिसूं असांजे जेके डेली रूटीन्स आहिनि माशाअल्लाह सां एक्ज़ैक्टली ऐं अॼुकल्ह ख़ासि करे जीअं असांजा जीअं अॼुकल्ह जा ॿार आहिनि जेके नौजवान ॿार आहिनि रोज़ो हिकु इन 11 महीननि में हिकिड़ो 12हों महीनो अहिड़ो थो अचे जेको उन्हनि खे स्टेबल करण में तमामु घणी हेल्प आउट थो करे। तव्हांजा फ्लक्चुएटेड मूड्स आहिनि तव्हां पंहिंजे ज़हन खे पंहिंजी कावड़ खे पंहिंजी स्ट्रेस खे हर शइ खे कंट्रोल करे हिकिड़े माइल्ड मैनर में पंहिंजी लाइफ खे खणी हलण जे नाले खे रोज़ो चयो वञे थो। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजा बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्केड्यूल उन हिसाब सां हले पियो यूनिवर्सिटी बि हले पई क्लासिस बि हलनि पिया पर गॾोगॾु ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ जेको सॼे साल में अलाह साईं असांजे लाइ हिकिड़ो नेमतुनि बरकतुनि वारो महीनो ऐं ख़ासि जंहिंखे अलाह साईं चयो आहे त हिकिड़ो तमामु ई इनाम जेको उम्मत मुहम्मदी खे ॾिनो आहे उहो रोज़े जी सूरत में रमज़ान जी सूरत में ॾिनो आहे
सो उन जी बरकतुनि खे माणण जी पूरी कोशिशि कंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त अलाह ताला असांखे बि उन्हनि नेकोकारनि मां करे जेके बिल्कुलु जी रोज़े जी अफ़ादियत ते तव्हां ॾाढो सुठो ॻाल्हायो। अल्लामा साहब असां वटि मौजूदु आहिनि। अल्लामा साहब सूरह बकरा जे हवाले सां आउं चाहींदसि त तव्हांजो बयानु असां ॿुधूं। जी बिस्मिल्लाह। जीअं गुफ़्तगू हली रही आहे रोज़े जे मुतालिक़ ऐं अॼु बि माशाल्लाह तमामु बहितरीनु इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू सां हिनखे एक्सप्लेन कयो। जेका आयत सगूरी अल्लाह सुब्हानहू व तआला बयानु फ़रमाई या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम, तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु कया विया। इन में जेको ख़ासि सबबु अल्लाह ताला बयानु फ़रमायो उहो फ़रमायो लअल्लकुम तत्तक़ून, इन जे करे रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि ताकी सिर्फ़ु बुख ऐं उञ काटणी कोन्हे बल्कि ताकी तव्हांखे परहेज़गारी अचे, तव्हां परहेज़गार बणिजो, तव्हां में परहेज़गारी वारो उनसर पैदा थिए। परहेज़गारी जो उनसर छो पैदा थिए? असांखे छा मिलो थो परहेज़गारी मां? अल्लाह सुब्हानहू व तआला क़ुरान मजीद में इरशाद फ़रमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन, यानी रोज़ो इंसान खे मुत्तक़ी बणाए थो। ऐं वरी सूरह बक़रा जी पहिरीं ॿी आयत में अल्लाह ताला इरशाद फ़रमायो जेको क़ुरान मजीद जी जेका हिदायत आहे क़ुरान मजीद जी उहा परहेज़गारनि खे मिलंदी। रोज़े सां परहेज़गारी आई ऐं जॾहिं परहेज़गारी अची वई त पोइ क़ुरान मजीद जी हिदायत बि उन परहेज़गार खे मिलंदी। वरी टे मक़ाम ते अल्लाह तबारक व तआला इरशाद फ़रमायो इन्नल्लाह युहिब्बुल मुत्तक़ीन, बेशक अल्लाह सुब्हानहू व तआला परहेज़गार सां मुत्तक़ीन सां मुहबत फ़रमाईंदो आहे, उन्हनि खे महबूब रखंदो आहे। वरी चौथे मक़ाम ते सूरह हुजुरात में अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फ़रमायो इन्न अकरमकुम इंदल्लाह अतक़ाकुम, तव्हां मंझां अल्लाह जे नज़दीक अल्लाह जे वेझो जेको मुअज़्ज़ज़ आहे, जेको मुकर्रम आहे, जेको अल्लाह ताला जे वेझो आहे, उहो बानो आहे जेको तव्हां मंझां सभिनी खां वधीक मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहे। इंसान खे रोज़ो तक़वा वारो बणाए थो ऐं जंहिंमें तक़वा अची थी वञे क़ुरान मजीद जो नूर बि उनखे मिले थो, क़ुरान मजीद जी हिदायत बि उनखे मिले थी, क़ुरान मजीद जी मारिफत बि उनखे मिले थी, क़ुरान मजीद जे ज़ाहिर जो नूर ऐं बातिन जो नूर बि उनखे नसीब थिए थो। ऐं जॾहिं इहे सभई शयूं इंसान खे हासिल थी वञनि त पोइ उहो बानो अल्लाह ताला जी वेझड़ाई में अची वञे थो, अल्लाह ताला जी महबूबियत में अची वञे थो, उनखे मक़ाम महबूबियत मिली वञे थो। ऐं मक़ाम महबूबियत सभ खां पहिरीं असांजे प्यारे रसूल हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला अता फ़रमायो, हबीबुल्लाह जो लक़ब अता फ़रमायो। उन्हनि जी मईयत में जेको उन्हनि जो उम्मती रोज़ो रखे थो, तक़वा परहेज़गारी हासिल करे थो, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी मईयत में उनखे बि अल्लाह सुब्हानहू व तआला मक़ाम महबूबियत अता फ़रमाए थो। ऐं जेको महबूब थी वेंदो आहे उन महबूब जी हर दुआ खे, उन जी हर आस खे, उन जी हर उम्मीद खे अल्लाह सुब्हानहू व तआला पूरो करे छॾींदो आहे। रोज़े में इहे सभई रहमतूं ऐं बरकतूं अल्लाह ताला रखियूं आहिनि, इन जे करे असांजे मथां अल्लाह ताला रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि। सुभान अल्लाह माशाअल्लाह, तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां जो बयानु असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो आहे। नाज़रीन, वक़्तु साही जो थी वियो आहे, असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। अज़मत रमज़ान सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो टैंक बणाइण वारनि जो सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना क्विज़ जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां हक़ीक़ी ज़ाइक़ो, हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु, ऐं क्विज़ जो कलर बि ॾाढो ज़बरदस्त थींदो आहे। नाज़रीन, वाइल्ड वेंचर जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइटल जी, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। ज़बरदस्त गिफ्ट बॉक्स आहिनि फॉर्मी जा, ऐं डिफरेंट प्रोडक्ट्स ईंदियूं आहिनि फॉर्मी जूं। तव्हां कंहिं बि शॉप तां आसानी सां फॉर्मी जूं प्रोडक्ट्स वठी सघो था। नाज़रीन, टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान, नवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु महरान टेलीविज़न।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में ऐं अज़मत रमज़ान में दीन इस्लाम जी रोशनी में ख़ूबसूरत गुफ्तगू हली रही आहे। गुफ्तगू कंटिन्यू रहंदी। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नाज़रीन नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो ऐं ज़बरदस्त चांहि तयारु थींदी आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी। नाज़रीन उन खां अलावा नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगीअ जो। ऐं यकीनन ज़िंदगी जा सभु रंग ख़ूबसूरत थींदा आहिनि, तव्हां पंहिंजे घरनि खे बि ख़ूबसूरत बणाए सघो था नेल्सन पेंट्स सां। नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। टैंक बणाइण वारनि जी डिफरेंट फ्लेवर्स ईंदा आहिनि, हर फ्लेवर पंहिंजे पंहिंजे मयार जे मुताबिक़ ॾाढो बहितरीनु फ्लेवर तयारु थियल आहे। नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे क्विज़ जी। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशीअ सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहुं जे लाइ ज़बरदस्त स्लोगन आहे फॉर्मी जो। ऐं सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जी स्पॉन्सरशिप भरपूर मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। ऐं असां अॻियां वधूं था हिकिड़ो क़दम अॻियां वधाईंदे असां वटि सुहैरा मौजूदु आहिनि, सुहैरा नूर साहिबा। ऐं सुहैरा मां ॿुधाए चुकी आहियां एनवायरमेंटल साइंस जो पाण स्टूडेंट आहिनि। सुठो संदसि आवाज़ु आहे। असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं सुहैरा जे आवाज़ जी। जलवाए जाना जलवाए जाना जलवाए जाना जलवाए जाना मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन आला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिमी। न कोई आप जैसा था न कोई आप सा होगा, कोई यूसुफ से पूछे मुस्तफा का हुस्न कैसा था। ज़मीनो आसमां की कोई भी मिसाल ना मिली, मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन आला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिमी। दलीले जिंदगी वो है, कमाले बंदगी वो है, कोई भी दौर हो उसमें मेराजे आदमी वो है। वही तो दीन दुनिया है जो बातें आपने कही। जलवाए जाना जलवाए जाना मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन आला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिमी। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं सुहैरा ॾाढो ख़ूबसूरत नालो आहे, हिन जो मतिलबु बि ख़ूबसूरत आहे। ऐं माशाल्लाह असां सुहैरा तव्हां पाण बि ॾाढा ख़ूबसूरत आहियो। असां वटि हाफ़िज़ अहमद जॉइन करे चुका आहिनि। अहिड़ो हाफ़िज़ अहमद असां वटि मौजूदु आहे। तव्हां खां नातिया कलाम असां ॿुधंदासीं। जी बाबा बिस्मिल्लाह कयो तव्हां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है। मैं मदीने की जानिब न कैसे। इलाही सुठो तव्हां पढ़ियो आहे, सुठी तव्हांजी कोशिशि आहे। ऐं माह रमज़ान हूअं बि मां हमेशह चवंदी आहियां हर ॾींहुं तरबियत में शुमारु थींदो आहे। ऐं माह रमज़ान यकीनन उहो इस्लामिक एजुकेशन हुजे ऐं वरी ॿिन्ही तरफ़ बैलेंस्ड वे में हलंदो आहे। माह रमज़ान ॿार यकीनन सिखंदा रहंदा आहिनि ऐं नंढा ॿार जॉइन कंदा आहिनि, भरपूर कोशिशि कंदा आहिनि, ख़ूबसूरत पढ़ण जी कोशिशि कंदा आहिनि। नाज़रीन अलम साहब हिन तरफ़ असां वटि मौजूदु आहिनि। अलम साहब असां जेकॾहिं अदल इंसाफ़ जी ॻाल्हि करियूं था
त असां वरी पंहिंजो मुआशिरो ॾिसूं था त टोटली अपोज़िट आहे। सो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन जो बहितरीन मिसाल असां वटि मौजूदु आहे, अव्हां जो बयानु असां ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह। अदल ऐं इंसाफ़ कंहिं बि मुआशिरे जे लाइ हिकिड़ी रीढ़ जी हॾी जी हैसियत रखे थो। अदल ऐं इंसाफ़ खे जा बजा क़ुर मजीद में अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फ़रमायो ऐं जेका तक़वा जे लाइ आयत मूं पढ़ी अहिड़ा ई अल्फाज़ वरी अदल ऐं इंसाफ़ जे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फ़रमाया इन्नल्लाह युहिब्बुल मुक़सितीन। क़िस्त बि चइबो आहे अदल खे, इहे मुतरादिफ़ अल्फाज़ आहिनि। जेके अदल कंदड़ जेके अशख़ास आहिनि, जेके उहिदे क़ज़ा ते फ़ाइज़ आहिनि, मनसब क़ज़ा ते फ़ाइज़ आहिनि, उहे जेको हक़ ते फ़ैसिलो कनि था, अल्लाह ताला उन्हनि जे हक़ जे फ़ैसिले करण जे करे अल्लाह ताला उन्हनि सां मुहबत फ़रमाए थो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो 3 माण्हू अहिड़ा आहिनि जिन्हनि जी दुआ अल्लाह सुब्हानहु व तआला रद्द न फ़रमाईंदो आहे। पहिरें नंबर ते रोज़ेदार, इफ़्तार ताईं, सहरी खां वठी इफ़्तार ताईं, जेसीं ताईं इफ़्तार न करे उनजी दुआ रद्द न आहे थींदी। ऐं ॿिए नंबर ते इमामुल आदिल, जेको अदल ऐं इंसाफ़ ते मबनी फ़ैसिलो करण वारो। ऐं हिकिड़ी ॿी हदीस में प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो त जॾहिं को शख़्स अदल ते मबनी फ़ैसिलो करे थो, हिकिड़ो फ़ैसिलो सिर्फ़ु, अल्लाह सुब्हानहु व तआला उन मथां एतिरी रहमत नाज़िल फ़रमाए थो, एतिरी रहमत नाज़िल फ़रमाए थो जो अगरि 2 साल मुसलसल बरसाति वसे, मींहुं वसे त असांजी धरती जेतिरी पाक थी वेंदी आहे उन खां बि वधीक अल्लाह ताला हिकिड़े फ़ैसिले ते एतिरी रहमत नाज़िल फ़रमाईंदो आहे। अंदाज़ो लॻायो त केतिरी रहमत आहे, केतिरी बरकतूं आहिनि। ऐं इहो छो? इन जे करे जॾहिं इंसानु अदल ऐं इंसाफ़ क़ाइमु करे थो त धरती ते गोया उहो अल्लाह ताला जो जेको नज़्म आहे, जेका तरतीब आहे, उनखे बरक़रार रखण में पंहिंजो किरदारु अदा करे थो। ऐं न सिर्फ़ु फ़ैसिले में अदल, बल्कि पंहिंजे हर शइ में अदल ऐं इंसाफ़, पंहिंजी गुफ़्तगू में, पंहिंजे मिज़ाज में, पंहिंजे लिबास में, पंहिंजे ॾींहं ऐं राति जे जेके असांजा मामूलात आहिनि उन्हनि में, पंहिंजनि रिश्तनि में, रिश्तेदारनि में, पंहिंजे ख़र्च करण में, कमाइण में, हर शइ में अदल ऐं इंसाफ़ जेको बानो बरक़रार रखे थो, अल्लाह सुब्हानहु व तआला खे उहो पसंदीदा बानो बणिजी वञे। माशाअल्लाह अल्लामा साहब माशाअल्लाह। ऐं आउं थैंकफुल आहियां सुहैरा तव्हां आया, माशाअल्लाह सुठो लॻो तमामु। ऐं हाफ़िज़ अहमद आई एम थैंकफुल टू यू बाबा, तव्हां आयो, प्रैक्टिस कंदा रहो। ऐं चवंदा आहिनि हूअं बि प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। सो ईअं ई यकीनन पाण प्रैक्टिस सां ई परफेक्ट थियूं था। नाज़रीन वक़्तु साही जो थी वियो आहे, असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। आज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जी रंग ज़िंदगी जो, ऐं स्पॉन्सरशिप अज़मत रमज़ान सां मौजूदु आहे। टैंक बणाइण वारनि जी टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां क्विज़ जी हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान में वाइटल जी, वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। ऐं गॾोगॾु स्पॉन्सरशिप मौजूदु आहे फॉर जी, एवरीथिंग इज़ फॉर दिस, दिस इज़ फॉर मी। टपाल मेज़बान जी अज़मत रमज़ान सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में ऐं भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो। टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। ऐं वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे, वाइटल पियो ज़िंदगी जियो।
नाज़रीन फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो सिंध जी नंबर 1 आहे। असांखे ॿिया महिमान ज्वाइन करे चुका आहिनि। आयशा शेख असांखे ज्वाइन कयो आहे, नातख़्वा आहे पाण। आयशा मैं आपको वेलकम कहती हूँ। ऐं उनखां अलावा असांखे हाफ़िज़ नईम साहब ज्वाइन कयो आहे। हाफ़िज़ नईम साहब जो मूंखे तमामु घणो आवाज़ु ख़ूबसूरत लॻंदो आहे, ॾाढो मिठो संदन आवाज़ु आहे। सो मां चाहियां पई त उन्हनि खां ई शुरूआत करायूं। जी बिस्मिल्लाह कयो तव्हां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तू अमीरे हरम मैं फ़कीरे अजम, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा। माशाल्लाह जी माशाल्लाह। हाफ़िज़ नईम साहब जिन जो ख़ूबसूरत आवाज़ अवां ताईं पहुतो। नाज़रीन असां अॻियां वधूं था। सुमेरा कुलसूम बबर साहिबा मौजूदु आहिनि। अवां पंहिंजी गुफ़्तगू दौरान सहब जी ॻाल्हि कई ऐं सहब वॾनि में टीनेजर्स में ऐं उनखां अलावा हर माण्हू में पाण ॾिसूं था घटिजी चुकी आहे। छा रीज़न सम्झो पिया? असल में असां जीअं पहिरीं ॻाल्हि त असां चवंदा आहियूं पहिरीं तरबियतगाह असांजी पंहिंजी घर आहे, जिते घर खां असांजा ॿार अचनि था ख़ासि करे असांजी इल्मगाहुनि जे तरफ़, ऐं उन्हनि खे पहिरीं तरबियतगाह उतां थी मिले। ऐं उन खां पोइ जेका ॿी तरबियतगाह आहे उहा उन्हनि जा दोस्त, उन्हनि जे आस पास जेको मुआशिरो आहे, उन खां पोइ टीं दरसगाह उन्हनि जा स्कूल कॉलेज ऐं यूनिवर्सिटियूं आहिनि। त हू जेसि ताईं टीं दरसगाह ताईं पहुचनि था त हू जेकी ॿी दरसगाह आहे उहो इलाही वॾो अहम किरदारु थी अदा करे। ख़ासि करे उन्हनि जा दोस्त, उन्हनि जा अहबाब, उन्हनि जो मिलण जुलण जो जेको सर्कल आहे उहो ख़ासि करे तमामु घणो। त असां जेकी मॉडेस्टी सहब जी ॻाल्हि पिया कयूं न, उहा अॼुकल्ह जेकॾहिं कंपेरेटिवली ॾिसूं पोयनि सालनि जे, त असां इहो अख़्स कयो आहे त जेके असांजे ज़माने में असां जीअं तालिब इल्म हुयासीं, असांजे ज़माने में त असां वटि इलाही क़दुरु हुई उस्ताद जी, इलाही क़दुरु हुई असांजे वॾनि जी। ऐं असां जॾहिं खिलंदा हुयासीं, ॻाल्हाईंदा हुयासीं, तमामु घणो सोचे सम्झे स्वभाव जेको चइजे न उहो तमामु घटिजी वियो आहे। इन जो सभ खां वॾो जेको रीज़न आहे हिकिड़ो त असां जेके पंहिंजे इस्लामी तालीमात खां असांजी जेका दूरी आहे उहा, ऐं ॿी असांजी तहज़ीब ऐं तमदुन खां दूरी, इहा बि वॾो किरदारु थी अदा करे। असांजी जेका तहज़ीब आहे ख़ासि करे सिंध जी तहज़ीब, असांजी तहज़ीब जो पहिरियों जेको रुकन आहे न उहो ई स्वभाव आहे। असां सिंधी निमाणप जे लाइ मशहूरु हुयासीं, असां सिंधी सुलूक ऐं स्वभाव लाइ मशहूरु हुयासीं। असां सिंधी जेको आहे सो मशहूरु हुयासीं त बाबा हीअ जेके आहिनि से हिननि वटि वञिबो त ईअं ख़ाली हथ न अचिबो। उहे शयूं जेके असां हाणे ॾिसूं पिया त अॼुकल्ह जी असांजी नसुल में इहे शयूं आहिनि ई कोन। ऐं इक्वलिटी जेका अची वई आहे न, उन इक्वलिटी बि थोरो कमु ख़राबु करे छॾियो आहे मुंहिंजी नज़र में। हाणे मिसाल जे तौर ते अॻे असां ॾिसंदा हुयासीं त बाबा हे अॻियां वारियूं जेके बि जॻहियूं आहिनि असां नियाणियुनि जे लाइ मुख़ज़ कयूं, त जेके छोकिरा आहिनि भले थोरो पोयां खां शुरू कनि। हाणे हू चवनि था त जॾहिं इक्वलिटी जी ॻाल्हि थी थिए त असां अॻियनि सीटुनि ते बि वेही था सघूं, असां छो पोयां वेहूं? त उहे शयूं हुननि में टेम्पर जेको आहे जंहिंखे असां स्वभाव था चयूं, उनजी फ्लक्चुएशन तमामु घणी अची वई आहे। अॻे नियाणियुनि खे उथी करे जॻह ॾींदा त तव्हां वेहो, असां बीठा चङा आहियूं। अॼुकल्ह चवनि था त साॻियो ई किरायो असां बि था ॾियूं, साॻियो ई किरायो हो बि ॾियनि था। ऐं ख़ासि करे उस्ताद जी जेका क़दुरु आहे न उहा इलाही घटि थी वई आहे। जीअं हाणे जेकॾहिं असां ॿारनि खे कंहिं शइ जे लाइ चऊं था त तव्हां हिन तरफ़ जेको आहे पंहिंजो ज़ावियो दुरुस्त कयो, त उहो असांखे अॻियां इहो था चवनि त असां हिन खे पोइ ॾिसंदासीं, असां हिन खे अॻियां मुस्तक़बिल में ॾिसंदासीं। करंटली प्रायोरिटी उहे शयूं न आहिनि। ऐं इन ई करे ॿियो त जेकी फीज़िबिलिटी आहे न, असां पंहिंजे ॿारनि खे हर शइ स्पून फीडिंग जे तौर ते मुहैया था कयूं, सख़्तियूं नथा ॾिसनि ज़िंदगीअ जूं, त हू सम्झनि था त हर शइ फॉर ग्रांटेड आहे, हर शइ असां चवंदासीं ऐं असांखे मिली वेंदी। त इन्हनि शयुनि ते असांखे ओवरकम करणु खपे। ऐं उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे पहिरीं दरसगाह त असांजा माउ पीउ, असांजा वॾा, असांजो घरु आहे। उन खां पोइ असांजे ॿारनि ते इहा बि तवजा हुजे त हू मिलनि कंहिंसां था, उथनि कंहिंसां था। स्क्रीनिंग
जेका मीडिया अॼुकल्ह जेका आहे उन खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मॉनिटर करणु खपे त ॿार कहिड़ी कहिड़ी वेबसाइट्स खे फॉलो पिया कनि त इहे शयुनि ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरो ओवरव्यू करणु खपे त उन सां सभाउ जेको आहे सो पैदा थींदो। फरमायो खां अलावा औरतुनि जे किरदार खे तव्हां कीअं ॾिसो था एज़ अ लेडी तव्हां असांजे मुआशरे में औरतुनि खे कीअं ॾिसो था बिकॉज़ पहिरीं जे टाइम में जेकॾहिं असां थोरो कंपेयर कयूं था इन तादाद में असां औरतुनि खे न ॾिठो आहे एतिरो एक्टिव असां कोन ॾिठो आहे सो टॉलरेंस जी जॾहिं ॻाल्हि अचे थी वरी जॾहिं औरत जी ॻाल्हि अचे थी त तव्हां कीअं बयानु कंदा? असल में मां पंहिंजा हिते मुख़्तलिफ़ जेके मुंहिंजा तजुर्बा आहिनि उहे बि थोरा शेयर कंदमि त मुंहिंजा जेके औरतुनि जे हिसाब सां थोरो मल्टी डायमेंशनल जेके कल्चर्स आहिनि उन्हनि सां थोरो लिंक रहियो आहे ऐं जेकॾहिं औरत जे किरदार जी ॻाल्हि कई वञे त औरत त सिंस जॾहिं पाकिस्तान इस्टेब्लिश थियो त असां मोहतरमा फ़ातिमा जिन्ना जे रूप में ॾिठोसीं त केतिरी एक्टिव हिकिड़ी भेण जे रूप में पंहिंजे भाउ जो आख़िर ताईं उन साथ ॾिनो। उनखां पोइ बेगमा जेके हुयूं बेगम जौहर उन जो तव्हां ॾिठो किरदारु त पाकिस्तान जी आज़ादीअ में असल में औरतुनि खे उन वक़्त में इन करण जो मक़सदु बि इहो हुयो त सिर्फ़ु जेका सियासत आहे शहरनि ताईं न रहे उहा निकिरी ॻोठनि ताईं पहुचे छो त औरत हिकिड़ी पहिरीं दरस्का आहे जेका पंहिंजे पूरे घर खे लीड थी करे त उन जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पोइ वरी मां मुख़्तलिफ़ जेके ज़ाविया ॾिठा मूं थोरो लसपिला यूनिवर्सिटी में नौकरी कई बलोचिस्तान में उते तव्हांखे ख़बर आहे मल्टी डायमेंशनल कल्चर आहे ब्रावी बलोच औरतूं उते तव्हांखे हज़ारा जूं औरतूं मिलंदियूं त मूं जॾहिं कंपेयर कयो पंहिंजे सिंध जी औरतुनि सां त मूंखे ॾाढियूं पोटेंशियल ॾाढियूं डिसिप्लिन ऐं ॾाढियूं एनर्जेटिक त मुंहिंजो कुझु उतां बि मूं घणी इन्फ्लुएंस उतां बि वरिती आहे त उहे ॾाढियूं मॉडेस्ट क़िस्म जूं औरतूं पंहिंजे घर में पूरो किरदारु अदा करण वारियूं औरतूं। वरी जॾहिं मलेशिया वियासीं त मलेशिया ॾिठोसीं त उहे हालांकि क़दो क़दामत में तमामु नंढे क़द जूं ऐं बिल्कुलु तव्हां ॾिसंदव त नाज़ुक सियूं पर कमु जॾहिं हू कंदियूं आहिनि औरतूं त बराबरि जो कमु कंदियूं आहिनि ऐं कॾहिं बि पोइ ते न हटंदियूं आहिनि। साइंस जी एरिया हुजे तव्हांजी इंजीनियरिंग जी एरिया हुजे एरोनॉटिक्स जी एरिया हुजे कंहिं बि एरिया में छो त हुननि जी पॉपुलेशन 56% वुमेन आहे मलेशिया में त हू तक़रीबन औरत ई इन्फ्लुएंशियल आहे उते त औरत जो किरदारु कंहिं बि सूरत में छो त उते त इवन जेके बसिस हूंदियूं यूनिवर्सिटी जूं उहे बि बस ड्राइवर्स जेके हूंदियूं से फीमेल्स हूंदियूं त पोइ वरी जॾहिं तुर्की वियासीं त वरी उते ॾिठोसीं त उहे बि माशाल्लाह एॾियूं हिकिड़ियूं एनर्जेटिक क़िस्म जूं औरतूं त असांखे कुझु इन्फ्लुएंशियल उतां बि मिलियो त असां बि इहो ई अख़्ज़ कयोसीं त औरत जेका अलाह ताला ठाही आहे उनखे अलासीं एतिरी क़दुरु माना डायमेंशनल हिकिड़ी जेस्चर में ठाहियो आहे जो हू हर शइ में मर्ज थी सघे हर सिचुएशन खे हैंडल करे थी सघे ऐं औरत तमामु घणी एनर्जेटिक आहे। औरत जो किरदारु जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे घर खां वठी तव्हांजे पूरी थ्रू आउट प्रोफेशनल पर्सनल सभु करियर औरत न सिर्फ़ु पंहिंजो घर पंहिंजो ख़ानदान पर पंहिंजो मुआशिरो पिणु ठाहे थी ऐं नज़ीन असां ब्रिक्स जी तरफ़ वधूं था की जेको कचहरी जो सिलसिलो आहे इहो बि जारी रहंदो दीन इस्लाम जी रोशनी में बि ॻाल्हि ॿोल थींदी नातिया कलाम बि असां ॿुधंदासीं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र बि हिन महफ़िल में हलंदो काॾे न वञिजो। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे। नाज़रीन ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो नेल्सन पैंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाइण वारनि जो टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां क्विज़ जो क्विज़ हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे। मौज मस्ती तफ़रीह जी नई दुनिया भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां वाइटल जो वाइटल पियो ज़िंदगी जियो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। फॉर्मी जो एवरीथिंग इज़ फॉर दिस दिस इज़ फॉर मी अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे। टपाल मेज़बान जो सिंध जी नंबर 1 आहे। टपाल मेज़बान अवां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में ऐं भली कार चवां थी अॼु जी जेका ट्रांसमिशन हली रही आहे ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां ताईं हिन वक़्तु लाइव पहुची रही आहे। अज़मत रमज़ान सां नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। ब्रिक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो
हमेशह का नालो आहे हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे रंग ज़िंदगीअ जो। नज़ीन भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप नाज़रीन अज़मत रमज़ान सां मौजूदु आहे। मौज मस्ती तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। नाज़रीन फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो भरपूर सहकार अज़मत रमज़ान सां मौजूदु आहे। ऐं नाज़रीन हिन तरफ़ असांजा महिमान मौजूदु आहिनि। अलामा साहब मौजूदु आहिनि। अलामा साहब तव्हां खां निरो मुख़्तसिर सवाल करणु चाहींदसि। क़ुरान पाक जी तिलावत करणु आम ॾींहंनि में घटिजी वञे थी ऐं माशाअल्लाह सां माह रमज़ान जे महीने में पाण ख़तमु पूरे ताक़ीद सां हिकिड़ो इरादो हूंदो आहे त ख़तमु मुबारक कढणा आहिनि, कंटिन्यूटी हूंदी आहे ऐं वरी तर्जुमे सां गॾु पढ़ण जो केतिरो फ़ाइदो आहे। मां चाहींदसि त हिन बाबति तव्हांजो असां बयानु ॿुधूं। अल्लाह सुबहानो व तआला असां ते जेके रोज़ा मुक़ररु कया उहे माह सियाम यानी रमज़ानुल मुबारक में मुक़ररु फ़रमाया, फ़र्ज़ु फ़रमाया। इन जी हिकिड़ी वजह इहा बि आहे त अल्लाह सुबहानो व तआला जो जेको कलाम आहे क़ुरान मजीद उन जो नुज़ूल रमज़ानुल मुबारक में थियो। यानी रमज़ानुल मुबारक जे रोज़नि ऐं क़ुरान मजीद जे नुज़ूल जो पाण में हिकिड़ो ॻांढापो आहे, हिकिड़ो ख़ासि ताल्लुक़ु आहे। इन ई करे ईअं सम्झो हिकिड़े लाशऊरी तौर ते इंसानु जॾहिं माह सियाम अचे थो त क़ुरान मजीद जी तिलावत वधी वञे थी, क़ुरान मजीद जी तालीम वधी वञे थी, क़ुरान मजीद जी सम्झ वधी वञे थी। असां कॾहिं बि 11 महीना रमज़ानुल मुबारक खां अलावा फ़र्ज़ नमाज़ुनि खां अलावा असां क़ुरान मजीद जी तिलावत पूरो क़ुरान कोन न आहियूं ॿुधंदा, पर रमज़ानुल मुबारक में पंहिंजी मसरूफ़ियत पंहिंजी जॻह ते, लेकिन उन जे बावजूदु इशा जी नमाज़ 19 रकातूं पढ़े 17 रकातूं पढ़ी, उन खां पोइ वरी 20 रकातूं वरी तरावी जो पढ़ूं था, वरी उन में पूरो क़ुरान मजीद असां ॿुधूं था, वरी उन खां अलावा शबीना थियनि था, यानी नफ़िल जी सूरत में असां 5 ॾींहं 8 ॾींहं 10 ॾींहं जी सूरत में उहो तरावी खां अलावा वरी क़ुरान मजीद जे समाअतुनि में असां गुज़ारियूं था ऐं क़ुरान मजीद खे ॿुधूं था। क़ुरान मजीद खे पढ़णु ऐं क़ुरान मजीद खे ॿुधणु बिल्कुलु नो डाउट इन में वॾो सवाबु ऐं अजरु आहे, लेकिन असांखे हिते सम्झणु खपे त क़ुरान मजीद खे पढ़ण जो तरीक़ो छा आहे, कहिड़े तरीक़े सां पढ़णु खपे। उन जा कुझु आदाब आहिनि, कुझु रूल्स आहिनि। जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फ़रमायो इक़राउल क़ुरआन बिलहूनिल अरब, तव्हां जेको क़ुरान मजीद पढ़ो था उन जी जेका प्रोनाउंसिएशन आहे उहा उन जो जेको लबो लहजो आहे उहो अरब जे लहजे जे मुताबिक़ हुजे। ईअं न त क़ुरान मजीद आहे अरबिक में, लेकिन मां सिंधी लहजे में पढ़ां, मां पंहिंजे बिरोई लहजे में पढ़ां, मां पंहिंजे ॿी कंहिं ॿोली जे लहजे में पढ़ां। क़ुरान मजीद खे उन ई लहजे में पढ़णो आहे। ऐं अगरि को क़ुरान मजीद खे ग़लति तलफ़ुज़ सां पढ़े, इन जो हिकिड़ो अलॻि इल्मु आहे फ़ोनेटिक्स, यानी तजवीद जो इल्मु, कहिड़ो लफ़्ज़ किथां अदा थींदो। अगरि इंसानु उहो उन लफ़्ज़ जी अदायगी, उन हर्फ़ जी अदायगी उन ख़ासि मक़ाम तां मख़रज तां नथो करे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फ़रमायो रुब्ब क़ारिइल लिल क़ुरआन वल क़ुरआनो यलानुहु, घणा क़ुरान मजीद पढ़ण वारा अहिड़ा हूंदा आहिनि, क़ुरान मजीद बजाए रहमत जे उन्हनि जे लाइ लानत जो सबबु बणिजी वेंदो आहे। लानत जो मतिलबु अलाह ताला जी रहमत खां दूरी जो सबबु बणिजी वेंदो आहे। जॾहिं क़ुरान मजीद जे जो तलफ़ुज़ सही तरीक़े सां अदा न थींदो त बजाए रहमत जे उहो ज़हमत ॾे हलियो वेंदो। इहे क़ुरान मजीद जा आदाब आहिनि, असांखे इन तरीक़े सां पढ़णो आहे। अच्छा, ॿियो असांखे ख़तमु, जीअं तव्हां फरमायो ख़तम शरीफ़ असां कंदा आहियूं रमज़ानुल मुबारक में, ख़तम शरीफ़ केतिरनि ॾींहंनि में करणु खपे। घटि में घटि जेको ड्यूरेशन आहे उहो 3 ॾींहंनि खां घटि न हुजे, घटि न हुजे। अगरि 3 ॾींहंनि खां कंटिन्यू कंदासीं, ख़तम मुबारक जेको कयो वेंदो आहे, हिकिड़ो इरादो कयो वेंदो आहे त 3 ॾींहंनि खां ड्यूरेशन मतिलबु 3 ॾींहंनि जे अंदरि ई हुजणु खपे। हितां खां ई पाण कंटिन्यू कंदासीं। असां वटि मौजूदु आहे आयशा शेख। आयशा खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। जी आयशा, बिस्मिल्लाह कयो।
ज़हे मुक़द्दर हुज़ूरे हक़ ज़हे मुक़द्दर हुज़ूरे हक़ से सलाम आया पयाम आया झुकाओ नज़रे बिछाओ पहले के अदब का आला मकाम आया। आयशा माशाअल्लाह। नाज़रीन वक्त साही जो थी वियो आहे, असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। अज़मत रमज़ान सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। ब्रुक बांड सुप्रीम डस्ट जी हमेशह खां नालो आहे। हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो सहकार भरपूर मौजूदु आहे। रंग ज़िंदगीअ जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाइण वारनि जो रिफ्रेशिंग रमज़ान ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो। अज़मत रमज़ान सां क्विज़ हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया ऐं वाइटल पियो ज़िंदगी जियो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। फॉर्मी जो एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ऐं सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में आऊं भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में ख़ूबसूरत गुफ़्तगू सां गॾोगॾु नातिया कलाम पाण ॿुधी रहिया आहियूं। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे। हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो सहकार मौजूदु आहे। नाज़रीन सहकार मौजूदु आहे टैंक जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो, हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। नाज़रीन मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया ऐं वाइटल जो सहकार भरपूर मौजूदु आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। फॉर मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो। असां अॻियां वधूं था, हिकिड़ो क़दम अॻियां वधाईंदे अल्लामा साहब सां गुफ़्तगू असां जारी रखंदासीं। अल्लामा साहब क़ुरान मजीद जो ख़तमु कढण हुन जो ड्यूरेशन बाबति तव्हां ॿुधाए रहिया हुया। जी बिस्मिल्लाह। गुज़ारिश पई कयूं त घटि में घटि असांजे फ़ुक़हाए किराम फरमायो आहे त 3 ॾींहं खां घटि न हुजे। जी 3 ॾींहं खां वधीक हुजे, उन खां घटि न हुजे। उन में क़ुरान मजीद अगरि ख़तमु कंदो यानी 3 ॾींहं खां घटि में कंदो त पोइ उन में नुक़सानु इहो आहे त ज़ाहिर आहे हुनजी स्पीड वधी वेंदी ऐं जॾहिं स्पीड वधी वेंदी त हुनजो जेको ध्यानु आहे उहो सिर्फ़ु अल्फाज़ ॾे हूंदो, उनजी मीनिंग्स न हूंदो। ऐं जेतिरी जेतिरी स्पीड वधंदी वेंदी उनजे तलफ़ुज़ जी जेका रिआयत आहे उहा बि न रखी सघंदो। इन में बजाए रहमत जे ईअं न थिए उहो ज़हमत जो शिकार थी वञे ऐं जेके अलाह सुब्हानो व तआला रहमतूं रखियूं आहिनि क़ुरान मजीद जी तिलावत में उहे कमा हक़ उहो हासिलु न करे सघंदो। इन जे करे घटि में घटि जेका तादाद आहे उहा 3 ॾींहं जी आहे। उनखां पोइ जेतिरा वधाईंदा वञूं। अच्छा, इन खां अलावा अगरि रमदानुल मुबारक में असां इहा तरतीब रखूं त रोज़ु हिकिड़ो सिपारो, पर हिकिड़ो सिपारो सिर्फ़ु तिलावत न बल्कि उनखे पढ़ण सां। इन जी मिसाल मां ईअं पेश कंदुसि त जीअं क़ुरान मजीद असां वटि अलाह ताला जो हिकिड़ो पैगाम आहे, हिकिड़ो असां वटि दस्तूरुल अमल आहे, असां वटि हिकिड़ो सिलेबस आहे। डॉक्टर साहिबा हिते मौजूदु आहिनि। अगरि को ॿारु पंहिंजे सिलेबस खे न पढ़े उहो इम्तिहान में कीअं कामयाबु थींदो, पंहिंजे पेपर खे कीअं उहो पास करे सघंदो, उहो फेल थी वेंदो। क़ुरान मजीद मुस्लमान जे लाइ हिकिड़ी सिलेबस जी हैसियत रखे थो। असां जेसीं ताईं उनखे सम्झी न पढ़ंदासीं अलाह ताला जे अहकामात खे, उन अलाह ताला जी डायरेक्शन्स खे असां सम्झी न सघंदासीं, कीअं फॉलो कंदासीं। अच्छा, इन खां अलावा अगरि असां ॾिसूं, असां जॾहिं क़ुरान मजीद पढ़ूं था त असांजे दिलि में केतिरी मुहबत आहे। दीन इस्लाम चवे थो तव्हां ओतिरी देरि ताईं तिलावत कयो जेसीं ताईं तव्हांजो दिलि उन ते लॻल आहे। बेदिली सां या ज़ोरी ज़बरदस्ती तवजो कंहिं ॿिए तरफ़ आहे, असां अल्फाज़ पढ़ूं पिया, न।
दीन इस्लाम मना फरमाए थो तव्हां क़ुरान मजीद बंदि कयो जी वरी तव्हां रिलैक्स अलम थी साहब वञो। मूं गुज़ारिश कई पे त तिलावत माशाल्लाह सां कई वेंदी आहे पर ख़ासि तौर ते तर्जुमे सां तिलावत उनखे सम्झणु केतिरो ज़रूरी आहे। उहो अर्ज़ु पियो कयो त अलाह ताला जा जेके पैगामात उहे सभु इन में आहिनि। जी जी अगरि जीअं मिसाल डॉक्टर साहिबा माशाल्लाह मलाइशिया में हुया, इन्हनि खे अंदाज़ो हूंदो उन वक़्तु उन्हनि ॾींहंनि में अगरि पेरेंट्स वालिद वालिदा को ख़त लिखे ऐं उहो ख़त असां वटि पहुचे, असां हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ कहिड़ी कैफ़ियत सां उनखे पढ़ंदा हुआसीं, उनखे सम्झंदा हुआसीं, उनखे साह सां सांढींदा हुआसीं, वरी उन ख़त खे वरी लिकाए रखंदा हुआसीं। वरी कॾहिं अगरि असांजो मूड सही न हुजे उन्हनि ख़तनि खे कढी वरी असां उनखे पढ़ण जी कोशिशि कंदासीं, असांजी तबियत चेंज थी वेंदी हुई। हीअ त वालिदैन जा ख़ुतूत आहिनि, भाउ ऐं भेण जा ख़ुतूत आहिनि, हीअ अलाह सुब्हानो व तआला जो कलाम आहे। अगरि इंसानु पंहिंजे दिलि खे उन तरफ़ मुतवजह करे अगरि पढ़ंदो त अलाह सुब्हानो व तआला जे हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ में उनखे मुहबत बि मिलंदी, अलाह ताला जी मुहबत जी चाशनी बि मिलंदी ऐं उनखे अलाह ताला जूं रहमतूं ऐं बरकतूं बि हासिलु थींदियूं। माशाल्लाह जी माशाल्लाह। असां वटि डॉक्टर साइमा कलसूम बबर साहिबा बि मौजूदु आहिनि ऐं माशाल्लाह सां हिननि जो इंट्रो मां स्टार्टिंग में बयानु करे चुकसि। सो मुंहिंजो नंढड़ो सुवालु आहे, मुख़्तसिर सुवालु आहे। पाण पंहिंजे हूअं बि हेक्टिक स्केड्यूल में ॾिसूं था ऐं स्पेशली असांजे हिन सोसाइटी में हिकिड़ो रुझान सुठो आहे त नियाणियुनि जी तालीम ते हाणे पेरेंट्स वधीक फोकस्ड आहिनि, पर पेरेंट्स ख़ुदि ॾाढो बिज़ी रहंदा आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजी तरतीब हूंदी आहे त तरबियत स्टार्टिंग में मैडम मां ख़ुदि ॻाल्हि कई त पहिरीं दर्सगाह घर आहे, माउ जी हंज आहे, त उनखे केतिरो वक़्तु ॾियणु खपे पंहिंजे औलाद खे। असल में तव्हांजो तमामु हिकिड़ो अहम सुवालु आहे इहो, ऐं इन सुवाल जी अॼुकल्ह जी जेका करंटली जेको एरा आहे उन में हिकिड़ी जेका आहे न पीक वैल्यू आहे। असल में अॼुकल्ह जो जेको सॼो रुझान जेको थिए पियो उहो घटि वक़्तु ॾियण जे करे ई थिए पियो। हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा जेके स्केड्यूल्स आहिनि, मसरूफ़ियात आहिनि, पंहिंजे पंहिंजे हिसाब सां वंडिजी वियूं आहिनि। पर जेकॾहिं घर जो जेको सरबराह, जीअं असां औरतुनि जी अॻ में ॻाल्हि कईसीं त घर जी जेका माउ आहे या अॻे जॉइंट सिस्टम हूंदा हुया, घर जी का वॾी अम्मा हूंदी हुई घर में, उहा तरबियत कंदी हुई, वॾी भेण हूंदी हुई या इवन सोट मासा, त कुझु जॉइंट सिस्टम हूंदा हुया त इलाही शयूं सिखण लाइ मिलंदियूं हुयूं। पर हाणे जेकॾहिं असां आइसोलेटेड थी विया आहियूं, आइसोलेटेड फैमिलीज़ में, त हाणे असां जेको हिकिड़ी माउ आहे उनजो किरदारु अञा वधीक अहम थो थी वञे, त हुनखे पंहिंजो पूरो खां पूरो वक़्तु पंहिंजे ॿार खे ॾियणु खपे। छो त आइसोलेशन सां जेको ॿारु आहे न उन जी तरबियत में बिगाड़ थो अचे। असांजूं जेके माइरूं हुयूं, अलाह ताला उन्हनि खे जन्नत नसीब करे, उहे 24 आवर्स असांजी सर्विसिस लाइ माना मौजूदु हूंदियूं। छो त हाउस वाइफ्स हुयूं ऐं हाउस वाइफ सां गॾोगॾु उन्हनि जेका दरसगाह जेका असांखे घरां मिली, उहा दरसगाह मां सम्झां थी अॼुकल्ह असां प्रोफेशनल औरतूं बि एतिरी तवजा सां उन तरबियत ते इनहिसार नथा कयूं जेतिरो असांजूं घर वेठल माऊं कंदियूं हुयूं। त मुंहिंजो अर्ज़ु इहो ई आहे सभिनी औरतुनि खे, ख़ासि करे माइरुनि खे ऐं भेणुनि खे, जेकॾहिं वॾियूं भेणूं बि आहिनि घर में, त उहे ख़ासि करे घणे खां घणो वक़्तु पंहिंजे ॿारनि सां ऐं जेको आहे स्पेंड कनि। उन्हनि खे असां पहिरीं ॻाल्हि त दीनियात जे बारे में तालीमात ॾियनि। असांजा ॿार ख़ासि करे आशूरे जे ॾींहुं पुछंदा आहिनि त इन ॾींहं ते छा थियो हुयो, 12 रबीउल अव्वल ते छा थियो हुयो, शब मेराज छाजे लाइ मल्हाईंदा आहियूं, शब बारात छा आहे। अॼुकल्ह जे ॿारनि खे उहे नॉर्म्स ऐं कल्चर जी शयुनि जी ख़बर न आहे त शब बारात, इवन माना चवनि था शब बारात ते नबी साईं जेके आहिनि से विया हुया मुलाक़ात ते, मतिलबु डिफरेंस ॿारनि खे ख़बर न आहे। छो त अॻे जेके असांजूं वॾड़ियूं हूंदियूं इहे कहाणियुनि जे किसनि जे तौर ते असांजी इस्लामी तालीमात, अली साईं जा किसा, नबी साईं जा किसा, हज़रत उमर जा किसा, इहे ॿुधाईंदियूं हुयूं। इहे असां ॿुधी करे जीअं वॾा थियासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जो हिकिड़ो वॾो गहरो असरु थो पए। त मुंहिंजो बसि इहो ई चवणु आहे त इस्लामी तालीमात खे वापसि पंहिंजे रोज़ जेको कार वहिंवार आहे उन में शामिलु कयो वञे, ॿारनि खे तालीमात ॾिनी वञे, ॿारनि खे नंढा नंढा किसा ॿुधाया वञनि, असांजी जेके बहादुरी, अज़मत ऐं एतदाल ऐं अदल जा किसा आहिनि इस्लाम जा, उहे ॿारनि खे ॿुधाया वञनि त उहे पॉज़िटिविटी आणींदा। बिल्कुलु अख़लाक़ियात ॿारनि खे सेखारी वञे, बेसिक नॉर्म्स, बेसिक एथिक्स ॿारनि खे सेखारिया वञनि, छाकाणि त उहो स्टार्टिंग वारो जेको फेज़ हूंदो आहे ज़िंदगी जो
समूरी असांजी ज़िंदगी ते उनजो पूरो जो पूरो इम्पैक्ट पवंदो आहे। नाज़रीन हिन तरफ़ असलम साहब मौजूदु आहिनि ऐं असलम साहब कंटिन्यूअसली असांजी जेका गुफ़्तगू हली रही आहे गौर सां ॿुधी रहिया हूंदा आहिनि। तव्हां जो हाणे टर्न आहे, तव्हां टैंक तयारु कंदा जी, कहिड़ो फ्लेवर तयारु कंदा? ओके जी। सो मुंहिंजी त पंहिंजी पसंदि ऑरेंज आहे, पर हाणे तव्हां बि चवंदा आहियो त मूंखे मुंहिंजी पसंदि ऑरेंज आहे। माना ज़्यादातर ऑरेंज सुठो रहंदो आहे। कोई हर कोई जेका फ्लेवर आहिनि टैंक जा सभु आला मयार आहिनि। पाण हिकिड़ी जग में 3 स्पून्स टैंक जा इस्तेमालु कंदासीं। ओके जी। हीअ एनर्जी ड्रिंक तयारु थी वेंदी। तव्हां हीअ आसान ड्रिंक आहे। तव्हां ॿार मूंखे ॾिसी करे काफ़ी त ॿार ॾिसी टीवी ते ठाहींदा हूंदा मूंखे ॾिसी करे, छो जो चाचू ॾिसो कीअं थो ठाहे त असां बि ईअं ई ठाहियूं। छो जो हीअ आसान ड्रिंक आहे, माना हर कोई ठाहे सघे थो। माना ॿार जवान बुज़ुर्ग कोई बि माना आहे घर में जेको माना घर जो सदस्य उहो ठाहे सघे थो। आसान ड्रिंक आहे टैंक जो। ऐं मुख़्तलिफ़ फ्लेवर आहिनि, हर शॉप ते पिया आहिनि। तव्हां पाड़े जी शॉप ते वञो या कंहिं मार्ट ते हलिया वञो, हर जॻह ते तव्हांखे मिलंदा टैंक। ज़बरदस्त। ऐं टैंक हिन तरफ़ तयारु थी चुको आहे। नाज़रीन असां ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधंदासीं। मुंहिंजे ख़्याल सां ब्रेक जो टाइम थी वियो आहे। असां ब्रेक जी तरफ़ वधूं पिया। नाज़रीन अज़मत रमज़ान में भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो सहकार मौजूदु आहे। हमेशह का नालो आहे कैतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। नाज़रीन भरपूर सहकार टैंक बणाइण वारनि जो मौजूदु आहे। रिफ्रेशिंग टैंक, रिफ्रेशिंग रमज़ान ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो सहकार मौजूदु आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में मां भलीकार चवां थी। नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह का नालो आहे कैतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे ऐं नेल्सन पैंट गुज़िरियल 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़ीन खे आलम मयार जो पैंट फ़राहम करे रहियो आहे। छाकाणि जो नेल्सन पैंट खे ख़बर आहे त तव्हां लाइ तव्हांजो घर सभ खां अहम आहे, सभ खां ख़ासि आहे। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो। टैंक बणाए बहत मुस्तक़बिल रोज़ाना ऐं क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप नाज़रीन भरपूर मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल जो। वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी ऐं सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। नाज़रीन असलम भाउ हिन तरफ़ सां वटि मौजूदु आहिनि। थोरी देरि में तव्हां खां मां टपाल मेज़बान जी चांहि बि तयारु कराईंदमि ऐं हिन तरफ़ असांजा अॼु जा मोहतरमीन गेस्ट मौजूदु आहिनि ऐं महिमान ख़ासि यकीननि हर ॾींहं जा असांजा हूंदा आहिनि। अल्लामा साहब असांखे वक़्तु ॾींदा आहिनि, रोज़े जी हालति में पाण मौजूदु हूंदा आहिनि ऐं ख़ूबसूरत बयानु अव्हां ताईं पहुचंदो आहे। अल्लामा साहब इन द एंड तव्हां खां मैसेज वठंदासीं। छा मैसेज आहे तव्हांजो? जी माहे सियाम जीअं अलाह सुबहानो व ताला असांजे मथां हिकिड़ो इनाम जे तौर ते असांखे अता फ़रमायो आहे। इन में असां वधि में वधि जेको रोज़ो रखियोसीं रोज़े खे कमा हक़ हू रखण जी कोशिशि कयूं जीअं अलाह ताला असांखां चाहे थो। न सिर्फ़ु असांजी ज़ुबान असांजे वात ऐं पेट जो रोज़ो हुजे, बल्कि असांजे हर उज़्व जो रोज़ो हुजे, असांजे पूरे वजूद जो रोज़ो हुजे। जॾहिं असां पूरे वजूद जो रोज़ो रखंदासीं अल्लाह ताला जूं रहमतूं ऐं बरकतूं असांजे पूरे वजूद ते नाज़िल थींदियूं ऐं जॾहिं पूरे वजूद ते अल्लाह सुब्हानो व तआला जूं रहमतूं नाज़िल थियूं त इंशा अल्लाह असां दुनिया में बि कामयाबु थींदासीं ऐं आख़िरत में बि रब ताला जी रहमतुनि सां असां हूंदासीं।
आमीन आमीन माशाअल्लाह माशाअल्लाह ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हांजी तव्हां असांखे टाइम ॾिनो असांजी हिन ट्रांसमिशन खे तव्हां ख़ूबसूरत बणाईंदा आहियो तव्हांजो साथ असां सां मौजूदु हूंदो आहे अज़मत रमज़ान में नाज़रीन उन खां अलावा असां सां अॼु जे प्रोग्राम में मौजूदु रहियूं डॉक्टर साइमा कलसूम बबर साहिबा एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में एज़ एन असिस्टेंट प्रोफेसर पंहिंजूं ख़िदमतूं पाण सर अंजाम ॾेई रहियूं आहिनि मैडम खां असां मैसेज वठंदासीं जी तव्हांजो छा मैसेज हूंदो आहे महिरबानी ताहिरा असल में मां हिकिड़ो शाह साईं जो शेर चवंदमि ऐं हुन सां गॾु ॿ कुझु सिटूं चवंदमि त शाह साईं चयो आहे त नूरीअ जी निवड़त सिवा कंहिंजर समूरो किन नूरीअ जी निवड़त सिवा कंहिंजर समूरो किन तन्ही वटि प्यार पिन जेके हेराक हेठाईअ जा सो शाह साईं जे उन कलाम खे असां आख़िस्ता कयूं त हेठाई निवड़त ऐं इख़लाक़ियात पंहिंजे शख़्सियत में आणियूं छो त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो बि फ़रमान आहे त दरगुज़र ऐं माफ़ु करण सां जेकॾहिं तव्हांजी इज़त में का घटिताई थी अचे त मूंखां उहा इज़त तव्हां वापसि वठिजो सो दरगुज़र करणु सिखो ऐं हेठाई सिखो निवड़त सिखो ऐं अलाह ते तवकल रखो त इनशा बेड़ा ई पार बेड़ा ई पार ज़बरदस्त ॾाढो ॾाढो सुठो मैसेज डॉक्टर साइमा सां अॼु जी ट्रांसमिशन में जेका गुफ़्तगू रही ॾाढी बहितरीनु गुफ़्तगू रही मूंखे ॾाढो सुठो लॻो आहे डॉक्टर साइमा असांजे हिन ट्रांसमिशन में शामिलु थिया ईंदड़ जेके प्रोग्राम्स असांजा थींदा आहिनि रोज़ जी बुनियाद ते रमज़ान खां अलावा मां चाहींदसि तव्हां असांजे हुननि प्रोग्राम्स में बि शामिलु थियो ऐं तव्हां महिमान बणिया आहियो फॉर्मी जा ऐं फॉर्मी वारनि जो स्लोगन ॾाढो सुठो आहे चवंदा आहिनि सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहिंजे लाइ डिफरेंट नाज़रीन प्रोडक्ट्स ईंदियूं आहिनि फॉर्मी जूं ऐं ज़बरदस्त प्रोडक्ट्स ईंदियूं आहिनि तव्हां कंहिं बि शॉप ते वञी ई प्रोडक्ट्स वठी सघो था ऐं उन खां अलावा असां अॼु जे प्रोग्राम में मौजूदु रहियूं आयशा शेख आयशा ऐं तव्हांजी थैंकफुल आहियां तव्हां आहियो तव्हां असांखे टाइम ॾिनो तव्हांजी सुठी तरबियत आहे ऐं पढ़ंदा रहो इनशाला ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ु थींदो वेंदो आराम आराम सां ऐं तव्हां महिमान बणिया नेल्सन जा नाज़रीन नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं नेल्सन पैंट जी ख़ुशूसियत इहा आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे जंहिंसां तव्हां घटि पैंट जी मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो ऐं तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि राब्ते में अची सघो था पंहिंजे घर खे ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत बणाए सघो था रंग ज़िंदगीअ जो ऐं मां हमेशह चवंदी आहियां ज़िंदगी जा तमामु रंग यकीनन तमामु ख़ूबसूरत थींदा आहिनि ऐं आउं इलाही थैंकफुल आहियां असां वटि अॼु जे प्रोग्राम में तव्हां साथ निभायो असां सां हूअं बि साथ निभाईंदा आहिनि हाफ़िज़ नईम साहिबु ऐं अव्हां कोइस जा महिमान बणिया अलम साहिबु तव्हां बि कोइस जा महिमान बणिया ऐं सभिनीनि महिमाननि जी इलाही शुक्रगुज़ार आहियां तव्हां असांखे टाइम ॾिनो अव्हां जो हुजण सां हक़ीक़त में असांजी जेका ट्रांसमिशन आहे माशाअल्लाह सां ॾाढी ख़ूबसूरत तरीक़े सां असांजे नाज़रीन ताईं पहुचंदी आहे ऐं तमामु जेके हाज़रीन मौजूदु हूंदा आहिनि उहे बि यकीनन हिन महफ़िल मां भरपूर सुरूर हासिल कंदा आहिनि असलम भाउ असां वटि मौजूदु रहिया तव्हांजी बि शुक्रगुज़ार आहियां तव्हां रोज़ जी बुनियाद ते असां सां साथ निभाईंदा आहियो ऐं तव्हां खां असां चांहि तयारु कराईंदासीं टपाल मेज़बान जी सिंध जी नंबर 1 चांहि ज़बरदस्त असां नई पैकिंग आहे हिन जी सिंध टपाल मेज़बान जी हर शॉप ते हर जॻह ते पई आहे तव्हां कहिड़ी बि जॻह ते वञी पंहिंजी शॉप तां वठी सघो था ऐं हिन टेस्ट तव्हां वठी सघो था टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि बिल्कुलु बिल्कुलु असां चवंदा आहियूं त सहरी जे वक़्तु ऐं वरी पोइ इफ़्तारी जे वक़्तु असांखे हिकिड़े चांहि जे कप जी नीड ज़रूरु पवंदी आहे जी हा बिल्कुलु चांहि खां सवाइ छो जो ॼणो इंसानु ॼणो चवंदो आहे माण्हू ॼणो तंदुरुस्ती न आहे ॼणो चांहि पीअण खां पोइ ॼणो तंदुरुस्त थी वेंदा बिल्कुलु हिकिड़ो एनर्जेटिक असां वटि ड्रिंक मौजूदु आहे उन खां अलावा टपाल मेज़बान नाज़रीन हींअर मूंखे ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त ओवरऑल जेका ट्रांसमिशन में असां सां साथ निभायो आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट निभायो आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो नाज़रीन अॼु जी ट्रांसमिशन में असां सां भरपूर सहकारी रहिया नेल्सन वारा नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो ऐं टैंक जी भरपूर स्पॉन्सरशिप अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु रही नाज़रीन अॼु जी ट्रांसमिशन में भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु रही आहे क्विज़ जी हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जी भरपूर स्पॉन्सरशिप असां सां मौजूदु रही अॼु जी ट्रांसमिशन में मौज मस्ती तफ़रीह जी नई दुनिया अॼु जी ट्रांसमिशन में नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु रही वाइटल जी वाइटल पीओ ज़िंदगी जियो फॉर्मी जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु रही नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप
मौजूदु रही असां सटवाल मेज़बान जी संजी नंबर 1 चांहि ऐं मूंखे मुंहिंजी टाइ टीम खे तव्हां खां हाणे मोकिलण जो वक़्तु अची वियो आहे। पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि कजो। इफ़्तारी जो वक़्तु आहे, यकीननि तव्हां मौजूदु हूंदा पंहिंजे ख़ूबसूरत दस्तरख़्वान ते ऐं पंहिंजी दुआउनि में असांखे गॾोगॾु यादि कंदा हलिजो। वेंदे वेंदे अव्हां ताईं ख़ूबसूरत कलाम पहुचाईंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ु हूंदो हाफ़िज़ नईम साहब जिन जो। जी बिस्मिल्लाह कयो तव्हां। ज़िक्र तेरे यार दा मौला करेंदा रहवना, ज़िक्र तेरे यार दा मौला करेंदा रहवना, तू भी राज़ी मैं भी अपना हाँ ठरेंदा रहवना, तेरा मेरा एक जो है महबूब तावल्ली करूं, तेरा मेरा एक जो है महबूब तावल्ली करूं, अर्श ते तू ना घिनी मैं इथ चुमेंदा रहवना, अर्श ते तू ना घिनी मैं इथ चुमेंदा रहवना, लोक पढ़दन हज नमाज़ा मेरे जिम्मे लाई हो, लोक पढ़दन हज नमाज़ा मेरे जिम्मे लाई हो, मैं तेरे महबूब दे सहरे लिखेंदा रहवना, मैं तेरे महबूब दे सहरे लिखेंदा रहवना, ज़िक्र तेरे यार दा मौला करेंदा रहवना।